अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं आर्मी पब्लिक स्कूल एंड कॉलेज हैदराबाद, आर्मी पब्लिक स्कूल फॉर इंटरनेशनल स्टडीज़ हैदराबाद ऐं अलमेरान स्पेशल चिल्ड्रन स्कूल हैदराबाद में जेके नयूं जॉब्स आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। पहिरीं जेका जॉब आहे उहा आहे प्रिंसिपल जी, जंहिं लाइ क्वालिफिकेशन में PhD, MPhil, MA, MSc सां गॾु घटि में घटि 10 साल जो एक्सपीरियंस बि ज़रूरी आहे। ॿी जेका जॉब आहे उहा आहे प्री स्कूल टीचर जी। हिन लाइ क्वालिफिकेशन में MA, BA, MSc, BSc, MAd या B.Ed हुजणु लाज़मी आहे। ॿियूं जेके जॉब्स आहिनि उहे आहिनि मैथ्स, इंग्लिश, उर्दू ऐं कंप्यूटर, जंहिं लाइ क्वालिफिकेशन में MA, MSc, MAd या B.Ed हुजणु लाज़मी आहे। हिन खां अलावा ॿियूं मुख़्तलिफ़ जॉब्स आहिनि। इन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 12 जनवरी 2025 आहे। वधीक इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ sindhipoint.com खे सब्सक्राइब कयो ऐं अगरि तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लॻी त इनखे लाइक ऐं शेयर कयो।